अॼु जे दौर में कंप्यूटर असांजी रहणी करणीअ खे तमामु आसान करे छॾियो आहे। अॼु कंप्यूटर जी मदद सां असां उहे कम करे सघूं था जिन जो असां कॾहिं तसवर बि न कयो हो। कंप्यूटर जहिड़ी मशीन खे ठाहिण पोयां ॾहाकनि जी महिनत, तजुर्बा ऐं ईजादूं शामिल आहिनि। पर सभिनी ईजादुनि खां वधीक जंहिं अहम ईजाद सबबि अॼु जे कंप्यूटर जो ठहणु मुमकिन थियो आहे उनखे ट्रांजिस्टर चयो वेंदो आहे। कंप्यूटर हिकु मशीन आहे जंहिंजो बुनियादी कमु ॻणप करणु आहे। कंप्यूटर असांजी आम ॿोली न आहे सम्झंदो, बल्कि कंप्यूटर जी ॿोलीअ में सिर्फ़ु 2 अखर हूंदा आहिनि, 1 ऐं 0। कंप्यूटर 1 ऐं 0 खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां तरतीब ॾींदो आहे ऐं ईअं असां 1 ऐं 0 बजाए इंसाननि जी सम्झ ईंदड़ अखर पंहिंजी स्क्रीन ते ॾिसी सघंदा आहियूं। जीअं अंग्रेज़ी ॿोलीअ जे अखर ए खे कंप्यूटर हीअं लिखंदो आहे ऐं बी खे हिन रीति। उहो सभु कुझु ट्रांजिस्टर जी मदद सां मुमकिन थियो। ट्रांजिस्टर हिकु स्विच जीअं आहे। जेकॾहिं उहो स्विच खुलियल हुजे त 1 ऐं बंदि हुजे त 0 जे बराबरि हूंदो। आगाटे दौर जे कंप्यूटर आयनियाक में ट्रांजिस्टर जे बजाए वैक्यूम ट्यूब इस्तेमालु कया वेंदा हुआ, जेकी हर रोज़ सड़ी वेंदा हुआ। उन्हनि जी साइज़ तमामु वॾी हुई, जंहिंजे करे आयनियाक कंप्यूटर साइज़ में हिकु टेनिस ग्राउंड जेतिरो हुयो। वैक्यूम ट्यूब में मौजूदु कैथोड खे बिजली ॾिनी वेंदी हुई, जंहिं सबबु हू गरम थींदो हो। ॿिए पासे मौजूदु एनोड ते पिणु बिजली ॾिनी वेंदी हुई। उन तरीक़े सां आगाटे दौर में आयनियाक कंप्यूटर में मौजूदु वैक्यूम ट्यूब 0 या 1 जा नतीजा ॾींदा हुआ। वैक्यूम ट्यूब में मौजूदु कैथोड सां गॾु हिकु डिमर पिणु लॻायो वेंदो हो, जंहिंखे माण्हू हलाईंदा हुआ, जंहिंजी मदद सां इलेक्ट्रॉन्स जी तइदाद खे घटि वधि कयो वेंदो हो। वैक्यूम ट्यूब घणी बिजली ऐं गर्मीअ सबबि पायदार साबित न थिया। हिकु ॾींहं में केतिरा ई वैक्यूम ट्यूब सड़ी वेंदा हुआ ऐं वैक्यूम ट्यूब मां ठहियल कंप्यूटर एतिरी बिजली इस्तेमालु कंदो हो जेतिरी बिजलीअ सां 15 घर रोशन थी सघनि था। जंहिंखां पोइ ट्रांजिस्टर ईजाद थियो, जेको वैक्यूम ट्यूब खां साइज़ में नंढो हो। सिलिकॉन में मुख़्तलिफ़ धातु शामिल करे ट्रांजिस्टर जोड़ियो वियो। हिकु ट्रांजिस्टर जे अंदरि इलेक्ट्रॉन्स ख़ारिज कंदड़ एन टाइप ऐं इलेक्ट्रॉन्स खे जज़ब कंदड़ पी टाइप जोड़ियो वियो, जंहिंखे 3 मुख़्तलिफ़ हिसनि में विरहायो वियो। पहिरें हिसे खे इमिटर, ॿिए खे बेस ऐं टे खे कलेक्टर जो नालो ॾिनो वियो। NPN ट्रांजिस्टर में हिकु ख़ासि जाइ जोड़ी वई, जंहिंखे PN जंक्शन जो नालो ॾिनो वियो, जेको इमिटर ऐं बेस जे विच में जोड़ियो वियो। जेकॾहिं वोल्टेज हिकु मुक़ररु हद खां वधीक हुजनि त इलेक्ट्रिसिटी इमिटर खां कलेक्टर ॾांहुं वेंदी आहे, जंहिंजो मतिलबु स्विच खुलियल आहे ऐं नतीजो हिकु ईंदो। जेकॾहिं वोल्टेज घटि ॾिजनि त ट्रांजिस्टर बंदि रहंदो आहे ऐं नतीजो 0 ईंदो। वोल्टेज में थोरी घटि वधि सबबि जल्दीअ में 1 या 0 जा नतीजा हासिल कया वेंदा आहिनि, न कि वैक्यूम ट्यूब जीअं डिमर ज़रिए माण्हू वोल्टेज खे घटि वधि कनि। एनियाक खे हलाइण लाइ केतिरा ई माण्हू, जॻह ऐं बिजली घुर्बल हुई, पर हाणे ट्रांजिस्टर जे अचण खां पोइ कंप्यूटर जी साइज़ हिकु नंढड़े मोबाइल फ़ोन जेतिरी थी वई आहे ऐं हिकु आङुर सां माण्हू केतिरा ई कम करे सघे थो।